अस्सलाम वालेकुम मुझा प्यारा बुधंदड़ साथियों, हमेशा जी तव्हांजे खिदमत में के नए मौजू से मुखातिब थींदो आहियां। अज मौजू की तरफ वञण खां पहिरीं तव्हां समूरनि दोस्तन खे हिकिड़ी निमाणी अल्तजा त मुंहिंजे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब कजो। जेकॾहिं अख्तर तबस्सुम जे ऑफिशियल पेज ते मूंखे ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजे पेज के फॉलो कजो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कजो, तव्हां लाइक ऐं कमेंट ॾिजो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। साईं जा ॻाल्हि जेकॾहिं इहा आहे त कोन्हे त कोहार जे त भूरी तो भायो त पे ॻोल्हिया अमला शाल में मिले हो त वारो फ़ैसिलो कहिड़े आधार ते थो थिए। पंध मकर पहाड़ जा विझो दे वणकार जी दावा हिकिड़े पासे आ त पोइ उथी राव रेल वेठनि तां वारी वरे जी तलकीन कहिड़े बुनियाद ते कातीअ हेठां कंध पोइ बि नारा नीअ जा त पोइ हू चवनि तूं मचो जी झल ऐं पल छाजे करे। ये सभई सवाल, ये सभई जवाब उन हकीकी तस्वर जा उहे फ़लसफ़ाती मंज़रनामा आहिनि जिते एतराज़नि जी रतीअ बराबर बि पती नथी बचे। पर पोइ बि समूरनि बहसनि तां हथ खणी सामी जी बि उहा दावा क़बूलणी पवे थी। जल में फोटो जीअं लहरनि लॻंदे अधु थिए, तूं पिणु आहीं तीअं दुनिया में को ॾींहड़ो। ज़िंदगी जा सुबुह उभरंदा वञनि ऐं लहंदा वञनि, फितरत जो इहो लका उन माह लका खां कतई बि घटि न चइबो जंहिंजे अखियुनि में चंद गानियूं दम टोड़े हलियूं वेंदियूं आहिनि। ही खन पल जो खेल आहे, न ॼाण बाक़ी ॾींहं घणा फानी एड़े फानी दुनिया दम न हिकिड़ो। लटे लोड़ लतन से जोड़ींदे जानी कोडरई कानी आहे सिर सबके। इहो न विसारजो त इंसाननि खे ॿियनि जे ताबे बणाइण वारा असीं सभु इंसान पर उन ई हस्तीअ जे ताबे आहियूं जेका हस्ती निज़ाम हस्ती आहे। सत समंडनि में लिकियल कख पन खां वठी पहाड़नि में पलजंदड़ जीवत जे कॾहिं वालीअ जी वॾाईअ ते कामल यकीन जो अहसासु ॾियारे थी त पोइ इंसाननि वटि पक शक शायदि मुमकिन या नामुमकिन जे मापनि ऐं वज़न करण जो तसवर छो। छा ईअं थी नथो सघे त शक जे मोह ते मंधेड़ो ॾेई या पक करे ईमान आणे छॾिजे त जेकी मज जान सा तारीअ तगे तुंहिंजी।